नाज़रीन, खबरनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदी के अहम ख़बर कराची का त मौजको थाने जी हद में पुलिस ते हथियारबंदनि हमलो कयो आहे। 2 हलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि, हथियार फुर कया विया आहिनि। अवांखे ॿुधायो त मोटरसाइकिल सवार हथियारबंद ॻोठ रैस पहाड़ी में पुलिस हलकारनि ते तशदद करे हथियार फुर करे फरार थी विया आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं कराची का त मौजको थाने जी हद में पुलिस ते हथियारबंदनि हमलो कयो आहे। 2 हलकार ज़ख़्मी थी पिया, हथियारबंद खणी विया आहिनि। अवांखे ॿुधायो त मोटरसाइकिल सवार हथियारबंद ॻोठ रैस पहाड़ी में पुलिस हलकारनि ते तशदद करे हथियार फुर करे फरार थी विया आहिनि। तशदद में पुलिस हलकार अताउल्ला ऐं फरमान ज़ख़्मी थी पिया आहिनि, कंहिं अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस चयो आहे त हिक हलकार वटि सरकारी ऐं हिक वटि ज़ाती हथियार हो। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। इन हवाले से वधीक तफ़सीलन लाइ लाइन ते मौजूद है कराची का अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, तफ़सीली जो जी बिल्कुल, मौजको थाने जी हद में पुलिस एहलकारन का हथियारबंद सरकारी हथियार फुरे फरार थी विया आहिनि। गोठ रईस पहाड़ी के इलाके में पुलिस एहलकारन के तशद्दुद करण बाद मोटरसाइकिल सवार हथियारबंदन हथियार फुरे फरार थी विया। जख्मी पुलिस एहलकारन में अताउल्ला ऐं फरमान शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जिन हिक एहलकार वटि सरकारी ऐं हिक वटि ज़ाती हथियार हो। पुलिस मूजिब त मामले जो इतला मिलियो आहे, वधीक जांच करियूं पिया ऐं मामलो फरो मज़ामत ते पेश आयो आहे या ज़ाती दुश्मनी आहे, वधीक जांच कयूं पिया। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल्ला सोलंकी।